إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد في سورة النور الخبيثات للخبيثين والخبيثون للخبيثات والطيبات للطيبين والطيبون للطيبات أولئك مبرؤون مما يقولون لهم مغفرة ورزق كريم हर किस्म जी हमदई सना वॾाई वाखाण हिकड़ाए पवहदानियत अकेले अल्लाह वहदहु ला शरीक अहकमुल हाकिमीन रब्बुल आलमीन जे लाए जेको इन कुल कायनात जो अकेलो खालिक मालिक हाजत रवा मुश्किल कुशा दाता व दस्तगीरा
उनखां पोइ लातादाद अणगणिया बेहिसाब दुरूद ऐं सलाम हुजनि इमामुल अंबिया इमामुल अतक़िया इमाम हुदा सरदार दो जहां शाफ़ी महशर साकी कौसर सैयदुल मुरसलीन व शफ़ीउल मुज़निबीन इमाम मुश्तबा अहमद मुस्तफ़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात मुक़द्दसात जैके अल्लाह रब्बुल आलमीन इन सारी कायनात जलाए रहबर व रहनमा हादी व मुर्शिद रहमतल लिल आलमीन बनाए कर मबूस फरमायो। काबिल एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जे खुतबा जुमअतुल मुबारक जो उन्वान या मौजू इन गाल ते मुश्तमल व मबनी आ असां जा निकाह छो था टुटन। हकीकत में कुरान पाक ऐं हदीस पाक जी जेका हिकड़ी हिकड़ी नसीहत ऐं सम्झाणी आ, जंहिं इंसान जी दिल जिस्म में सीने में दिल रखियल आ ऐं उन दिल में अल्लाह रब्बुल आलमीन जो नालो अल्लाह सां मोहब्बत अल्लाह जो ईमान समायल ऐं नबी मुकर्रम मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो कलमो सदाकत रिसालत मोहब्बत ऐं ईमान समायल उन माण्हू जे लाइ उन जी ज़िंदगी में का अहिड़ी ख़ता थी वञण को अहिड़ो गुनाह थी वञण जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे नाराज़ कंदड़ हुजे, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी नाफ़रमानी ते हुजे, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी शरीयत खां किनारा कश ते मबनी हुजे, ईमानदार माण्हू जे लाइ इहो हिकिड़ो वॾो धकु हूंदो आहे, वॾी ज़रब हूंदी आहे, वॾी तकलीफ़ हूंदी आहे। इन जो मिसाल ॾींदा हलूं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु, सही बुखारी। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला जिन जो हिकिड़ो ग़ुलाम आहे, उहो ग़ुलाम इस्लाम आणण खां पहिरियां, ईमान आणण खां पहिरियां अल्लाह के वाहिदुल कहार हाजत रवा मुश्किल कुशा माबूद बरहक मञण खां पहिरियां काफ़िर हुयो, मुशरिक हुयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामान में दाख़िल थियण खां पहिरियां, असहाब सबोरन जी लिस्ट में दाख़िल थियण खां पहिरियां, मुसलमान मोमिन थियण खां पहिरियां मुशरिक हुयो, काफ़िर हुयो, जाहिल हुयो, जहालत वारा कम कंदो हुयो। उन्हनि जहालत वारे कमनि मां हिकिड़ो कम ही हुयो जो वो भोपप जो कम कंदो हुयो, काहिन हुयो, जादूगर चोसि, पढ़ायूं कंदो हुयो। ऐं जीअं असांजे आस पास में खोड़ सारा मौलवी हज़रात या जेके मुर्शिद थियो वेठा आहिनि, ये जेके कम कनि पिया, पढ़ायूं कनि पिया, इल्म गैब ॿुधाइनि पिया, तव्हां सां ही मसइलो आहे, ही मसइलो थींदो अव्हांजी ज़िंदगी। फ़क़ीर अचे पियो से अन्न पिनण लाइ मुसलमाननि जे साम्हूं हथ टंगियो वेठो आहे त फ़क़ीर ढारो विझ त मुंहिंजी क़िस्मत में छा आहे। ओ बदबख्ता इंसान, अल्लाह साईं क़ुरान पाक ॿुधायो, अल्लाह साईं हदीस पाक जे बारे में ॿुधायो, जेको मुसलमान थे ईमान थे आणे अल्लाह रसूल जो फरमा बरदार थे, उन जी क़िस्मत हमेशा भली आहे, उन जी क़िस्मत कॾहिं बि खोटी कान थींदी। जेकर दुनिया में उनजे मथां आज़माइशूं तकलीफ़ूं, अल्लाह फरमायो इन्न मअल उसरि युसरा, सूरतुल इंशिराह। रब्बुल आलमीन फरमाए तो जेको बि मुसलमान मोमिन आहे
तकलीफ़ का बाद में, आज़माइश का बाद में, इम्तिहान का बाद में, दुख का बाद में, मुसीबत का बाद में, परेशानी का बाद में मो अल्लाह साईं जो वायदो थे अल्लाह पंहिंजे ईमानदार बाने के, पंहिंजे फरमाबरदार बाने के, पंहिंजे मुसलमान बाने के ऐं सुकून, राहत, तस्कीन ऐं इत्मीनान, बरकतूं, रहमतूं अता कंदुसि, बरकतूं अता कंदुसि, सुकून अता कंदुसि। पर पोइ बि मुसलमान चए थो न फ़क़ीर मुंहिंजे हथ ते ॾिस त ई लकीरूं छा थियूं ॿुधाए। साईं जेकॾहिं इहे लकीरूं फ़क़ीर खां चेक था करायूं त पोइ अल्लाह जो क़ुरान ॿुधाए थो तुंहिंजे हक़ में पादर लिखियल आहिनि, तुंहिंजे हक़ में अल्लाह जा पैदा कयल अज़ाब लिखियल आहिनि। तुंहिंजो अल्लाह ते कहिड़ो ईमान रहियो, तुंहिंजो नबी ते कहिड़ो ईमान रहियो। नबी ऐं अल्लाह पंहिंजे फ़रामीन जे अंदर ते इहो ॿुधायो त ईमानदार जी निशानी छा आहे। आमनतु बिल्लाह व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर व बिल क़द्रि खैरिही व शर्रिही। मोमिन जी निशानी आहे मुंहिंजी तक़दीर, मुंहिंजी क़िस्मत भली आहे या इम्तिहान लिखियल आहिनि, उन ते मुंहिंजो ईमान आहे, अल्लाह मुंहिंजी भलाई कंदो। मोमिन खे इहे कम ज़ेब कोन था ॾियनि, मोमिन जे लाइ इहे कम जुगाइनि कोन था, ईमान ख़ातिर। अल्लाह अकबर कबीरा। गुलाम जहालत में इस्लाम खां पहिरियां वारे दौर में हिकिड़ी पढ़ाई करे वरिती हुई, इस्लाम आणण खां बाद में उनखे उन जो मुआवज़ो मिलियो आहे, मज़दूरी मिली आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु बेख़बरी में उन मुआवज़े में जेके खजूर आयल हुयो या ॿी का खुराक आयल हुई तो उहा खाई वरिती त गुलाम पुछा करे तो मुंहिंजा अबू बकर, मुंहिंजा मालिक, जेका शइ तव्हां खाधी आहे अव्हांखे ख़बर आहे त इहा शइ किथां आई आहे, इहा शइ हलाल जी आहे या हराम जी आहे। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला नु पुछा कनि था, ए मुंहिंजा गुलाम ॿुधाए इहा शइ छाजी हुई। चए थो या का जहालत जे दौर में आऊं पढ़ायूं कंदो हुयुसि, शिरकिया कुफरिया मंतर यादि हुया, जादूगरी जो कमु कंदो हुयुसि। कंहिं माण्हू ना मुंहिंजी मज़दूरी रहियल हुई, हाणे उहो हमरा मूंखे या मज़दूरी तौर या उजरत ॾेई वियो आहे, जिन जो खाधो मूं तव्हांजे साम्हूं रखियो आहे। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला नु छा चयो, जीअं अॼु जो मुसलमान चवनि, हा साईं दुआ कजां बसि आईंदा जे लाइ सुधरी वेंदासीं। हेतिरियूं तकरीरियूं, हेॾियूं क़ुरान जूं आयतूं, हेॾियूं हदीस पाक ॿुधाइण, रसूल जी, अहले बैत जी, हसनैन करीमन जी, सहाबा जा मिसाल, तॾहिं बि मुसलमान साईं इंशाअल्लाह सुधरी वेंदासीं। इहो मुसलमान साल पहिरियां बि मंशियात खाधई पिया, अॼु बि खाए पियो, पर वातमा इहा इंशाअल्लाह ख़तमु कान थी, त गंद ख़तमु न थींदो, इहो जारी सारी रहंदो। अबू बकर सिद्दीक़ छा चयो, ठीकु आहे भला हिकु दफ़ा थी वियो, हलियो हराम पेट में लही वियो, हाणे ॿाहिरि कीअं कढां। ईअं असां त सॼी ज़िंदगी हराम खाई, सॼी ज़िंदगी हराम खाई खाई गुज़ारियूं पिया। मोमिन के हराम हज़म ले कीअं थो थिए। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जिन खे ख़बर पवे पई, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला ओॾी महल ई पंहिंजो आङुरियूं काकड़े में हणी करे उल्टी करे कढे छॾियो, पैगाम ॾिनई त जेको नबी जो उम्मती आहे उन जो मैदो हराम शइ बर्दाश्त नथो करे सघे, उन जो ईमान हराम शइ, उन जो जिस्म हराम खुराक, मंशियात, मशरूबियात हज़म नथो करे सघे, ऐं उनखे जुगाइनि बि कोन था। एतिरे क़दुरु असहाब सगोरा रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन नबी सां, ईमान सां, इस्लाम सां, अल्लाह सां सचा हुया। असां केतिरा सचा आहियूं। अल्लाह अकबर कबीरा। ॻाल्हि पे कयमि त हिकु ईमानदार माण्हू जे लाइ हिकिड़ी अणॼाणी में ख़ता थी वञे न, गुनाह थी वञे न, उहो बि उनखे रुआरे छॾींदो आहे त मुंहिंजा अल्लाह थी त अणॼाणप में आहे, थी त इत्तफ़ाक़ी तौर आहे, ॼाणी वाणी कोन कई आहे, पोइ बि एतिरे क़दुरु जज़्बा, एतिरे क़दुरु सचो ईमान उल्टियूं करे कढी करे अल्लाह जे साम्हूं ज़ारो कतार रोइण त मुंहिंजा अल्लाह मूंखां ग़लती थी वई आहे, मूंखे मुआफ़ फरमा। अॼु असां खोड़ सारे ॼाणी वाणी ग़लतियूं पैदा वरितूं, तॾहिं बि सुधरण जो नालो न आहियूं। असां मुसलमान आहियूं, असां मुसलमान आहियूं, नबी जा उम्मती आहियूं। बहरहाल असांजे मुआशिरे जे अंदरि या मुसलमाननि जी
सर्वे करे ॾिसो केतिरा निकाह टुटनि था, केतिरा घर तबाह थियनि था। इन्हनि जो मजहू, इन्हनि जा सबब छा आहिनि? पहिरियों पहिरियों सबब आहे दीनी तालीम खां दूरी। मुंहिंजा बुज़ुर्गो, तव्हांजो वॾो तजुर्बो आहे, मूंखां उमिरि में वॾा आहियो। अॼु खां ई तालिब इल्म जा जुमिला ॿुधी करे ऐं सर्वे वञी करियो। जेको बि माण्हू क़ुरान जे ख़िलाफ़ तव्हांखे नज़र अचे, हदीस जे ख़िलाफ़ नज़र अचे, मस्जिद ऐं मदरसे जे ख़िलाफ़ नज़र अचे, उहो अयाश परस्त माण्हू हूंदो, औरतनि जो शौक़ीन हूंदो, मंशियात जो शौक़ीन हूंदो, फरार जो शौक़ीन हूंदो, गिला ग़ीबत जो शौक़ीन हूंदो, फितने ऐं फसाद जो शौक़ीन हूंदो। जेको भी माण्हू मदारिस, मसाजिद, उलमा, क़ुरान, हदीस जे ख़िलाफ़ ॻाल्हाए, ऐं इस्लामी तारीख़ तव्हां खणी करे ॾिसो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दौर हुजे या उन खां पहिरियां जेके बि दौर, वरी मिसाल ॾींदा हलूं अल्लाह जो क़ुरान आहे। हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में छा हुयो? हज़रत लूत अलैहिस्सलाम अल्लाह जी वही ॿुधाई, बेहयाई छॾियो, सभ जा सभु मुखालिफ़ थी बीठा, ही कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी, असां इहो कमु नथा छॾे सघूं। अॼु जा आहिनि उन निशानी ते माण्हू मौजूदु आहिनि जेके क़ुरान हदीस ॿुधण खां बाद में इस्लाह जो नालो कोन्हे को, बल्कि चिड़ियो पवनि, बबलजो पवनि, कावड़ियो पवनि। क़ुरान पाक, हदीस पाक, इहे ॻाल्हियूं बयान न कयो। मुंहिंजा बुज़ुर्गो, सुधारो आणियो। बहरहाल सर्वे वञी करियो त जेके जेके माण्हू अयाश बदमाश हूंदा ऐं जेके औरतनि जा, छोकिरनि जा शौक़ीन हूंदा, उहे मदारिस, मसाजिद ऐं इस्लाम जे ख़िलाफ़ बकवास करण वारा हूंदा, इस्लाम ते ज़बान दराज़ी करण वारा हूंदा। उन खां बाद में अचो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने मुबारक में अब्दुल्ला बिन मुनाफिक, अब्दुल्ला बिन उबई मुनाफिका मुसलमान आहे, मुंहिंजा बुज़ुर्गो कलमो पढ़ियल आहे, पर इन माण्हू जो कमु ख़बर आहे छा हो? इहो माण्हू ॿाहिरियनि मुल्कनि मां, ॿाहिरियनि शहरनि मां स्पेशली छोकिरियूं सोहणियूं ख़ूबसूरत ख़रीद करे अची कंहिंखे ॾींदो हुयो? काफ़िरनि खे न। जेके जेके नवां नवां इस्लाम में दाख़िल थींदा हुआ, उन्हनि जे हवाले ॿ टे रनूं हवाले करे छॾींदो, छोकिरियूं हवाले करे छॾींदो हो त हीअ वञो, हीअ तव्हांखे नाच ॾेखारींदियूं, कूद ॾेखारींदियूं, पंहिंजा करतब ॾेखारींदियूं, शराब पेश करे छॾींदो हुयो, तव्हां पंहिंजी रातियूं वञी इन्हनि सां गुज़ारियो। अब्दुल्ला बिन मुनाफिक, उबई मुनाफिक, उन खां पोइ अब्दुल्ला बिन जदान काफ़िर, मुशरिक, उन जो कम भी इहो, पेशो इहो, औरतूं ख़रीद करे नवां नवां मुसलमान जेके ॾिसा थोरा घणा मुतासिर थियनि पिया, उन जे हवाले उहे औरतूं करे छॾणु, शराब ॾेई छॾणु, माल मिल्कियत ॾेई छॾणु, पंहिंजूं जॻहियूं ॾेई छॾणु, वञो तव्हां वञी अयाशी कयो। अॻिते अचो असहाब सगोरनि जे दौर में, जिन माण्हुनि असहाब सगोरनि सां जंगूं कयूं, असहाब सगोरनि सां विड़िया, रननि जा मुरीद, बेहयाई फहाशी वारे कमनि जा शौक़ीन माण्हू। उन खां पोइ वरी तव्हां हेठि अचो, 12वीं सदी हिजरी जे अंदरि सुल्तान सलाहुद्दीन अयूबी रहमतुल्लाहि अलैह, पूरी हिकिड़ी जेका सदी आहे जंहिंमें सुल्तान सलाहुद्दीन अयूबी या निज़ामुद्दीन ज़िंदा रहियो, जेके ॿई साथी हुआ, इस्लाम जा सिपाही सालार हुआ, जेसी ताणी ज़िंदा रहिया तेसी ताणी इन्हनि जे मुजाहिदीन जे ख़िलाफ़, इन्हनि जा जेके जासूस हुया या जेके क़ाइद हुया या जेके मुजाहिद हुया, सभिनीनि वटि हिकिड़ियूं हिकिड़ियूं औरत ज़रूरु आई ज़िंदगी जे लहजे में उन्हनि खे वरगलाइण जे लाइ। एतिरे क़दुरु औरत इस्तेमालु थी आहे इस्लाम ख़िलाफ़। अॼु आहिनि उहे हालत आहे। हीअ असांजे मुआशिरे जा निकाह, घर तबाह छो था थियनि? पहिरीं वजह मूं तव्हांखे ॿुधायो त इस्लामी तालीम खां मुंहिंजा बुज़ुर्गो दूरी आहे। न बाबे खे इस्लाम जी तालीम जी ख़बर आहे, न अमड़ खे ख़बर आहे, न वरी घर जे कंहिं चङे फ़र्द खे ख़बर आहे। भला ख़बर कोन्हे का, जेसी ताणी अनपढ़ रहियासीं, जेसी ताणी सहूलत कान हुई, जेसी ताणी को रस्तो ॾेखारण वारो न हुयो, भला हाणे त सुधरो न, अञा बि नालो न, अञा बि तालीम इस्लामी सां मोहबत न आहे।
अञा बि असांखे पंहिंजे मुआशरे में नाहे आणी। एतिरे क़दुरु असां मुसलमान इस्लामी तालीम का परे रहिया आहियूं। इस्लामी तालीम का एतिरे क़दुरु बे इल्म ऐं नावाक़िफ़ थी विया आहियूं। हलिया पहिरीं सबबु, पहिरीं पॉइंट, पहिरीं वजह इस्लामी तालीम जेकॾहिं हुजे हान, बाक़ी जेके बि ॻाल्हियूं कंदासीं न उन्हनि सभिनी जो ताल्लुक़ इस्लामी तालीम सां आहे। जेकॾहिं इस्लामी तालीम हुजे त इहे ॻाल्हियूं थियनि ई न। सभ खां पहिरीं पहिरीं जेका इस्लामी तालीम सां ताल्लुक़ रखंदड़ ॻाल्हि आहे उहा आहे बेपर्दगी। बेपर्दगी असांजे मुआशरे में केतिरी आहे। अॼु जो जेको मर्द आहे उन खे तव्हां न खमीस पारायो, हीउ कॉलर न ठाहियोसि, बल्कि दर्जी खे चओ त हितां कटे, हीउ सीनो हितां ठाहे ज़ाहिर करे पाराए छॾियोसि। ॾिसो त मुआशरनि सां कहिड़ी हालत थो करे। इहा खमीस ठाराई अथई, हे कहिड़े दर्जी ठाही आहे? ऐं पोइ वरी ॿुधो त सुनहरी अल्फाज़ ज़बान मां दर्जी जे बारे में कहिड़ा था निकिरनि। ऐं जेकॾहिं को मर्द चई वठे त अॻियां सीने ख़ाली वारी खमीस मूं पंहिंजे शौक़ मां ठाराई आहे, पोइ वरी ॿुधो त सुनहरा अल्फाज़ कहिड़ा था निकिरनि। उनजी इज़त थींदी, जिते वेंदो न उते इज़त थींदो। चवंदो आओ बाबा, अॼु खां पोइ तोखे ॾिसी करे आऊं इहा खमीस ठाराईंदुसि। उन खां पोइ अचो सलवार ते। अॼु जो नौजवान तो पंहिंजी जगह ते आहे, पर वॾड़ा बुज़ुर्ग असांजा शौक़ीन मर्दनि जी जीअं तीअं वक़्तु गुज़रण सां कांच वॾी थींदी पई वञे, कपिड़ो वधंदो पियो वञे। जंहिं अमराह जो पोएं साल 6 मीटरनि मां कपिड़ो ठहियो आहे, हिन साल चए थो बाबा मूंखे 7 मीटर वठी ॾिजां। बाबा वजह इहा त मूंखे 7 गेरनि वारी कांच ठाराइणी आहे। बाबा ठीकु आहे, तो इहो कांच वधाई, भला वॾी ते हेठि न ठारां। न साईं, आऊं हेठि न कयां त मुंहिंजी शौ कान ठहंदी। साईं, मर्दनि जा कपिड़ा जीअं तीअं वॾा थींदा पिया वञनि, मर्द जो जिस्म जीअं तीअं ढकंदो पियो वञे। मुंहिंजे अमड़, मुंहिंजी माउ, मुंहिंजी भेण, तमामु तर मुसलमाननि जे घर वारनि जो ॿारनि बच्चनि जा जेके जिस्म जीअं तीअं कपिड़े खां महरूम थींदा पिया वञनि। जीअं तीअं जिस्म दा कपिड़ो लहंदो पियो वञे। अचो मुंहिंजी अमड़ ऐं मुंहिंजी भेण जे लिबास ते सभ खां पहिरियां साईं 2 साल 3 पहिरियां आयो हिकिड़ो जोड़ो आयो, मथां हुनखे रओ लॻल आहे, हेठां चोली लॻल आहे। साईं ॿाह बि हेसी ताणी अंदरां कपिड़ो लॻल आहे, बाक़ी हेॾां सॼो रओ लॻल आहे। कुझु वक़्तु बाद में गुज़रियो त जेको रओ लॻल हो सो बि कटिजी वियो, हलियो ख़ाली हेसी ताणी अची वई आहे। नंढड़ियूं नंढड़ियूं असांजूं मासूमड़ियूं जेके ॿाहिरि अचनि थियूं, उन्हनि जी हालत ॾिसो। अलाह जा बानवता नंढड़े हूंदे ई इन मासूमड़ी जी तरबियत इहा कंदो, उनखे कपिड़ा अहिड़ा पाराईंदो जेके जिस्म ते सोढ़ा, जिस्म ते छोटा, सलवार सोढ़ी छोटी। इहा मुंहिंजी भेण वॾी थी करे छा खुलासो, छा वॾो लिबास पसंदि कंदी? हरगिज़ कोन कंदी। नंढे हूंदे असां शौक़ मां पारायूं था, माउ पीउ। साईं छा कयूं भला, नंढड़ी आहे, इन जो को मसइलो ई कोन्हे, को इन जो शौक़ु आहे। वॾी थी साईं छा कयूं, ॿुधे ई कान थी। जॾहिं नंढे हूंदे मुंहिंजा बुज़ुर्ग असां अल्लाह रसूल जे कानून जो धजियूं कढंदे पंहिंजे औलाद जी तरबियत कंदासीं। वॾी इहा न्याणी थींदी, वॾड़ो पुटड़ो थींदो, अव्हां जी मुंहिंजी इज़त जा जनाज़ा कढाईंदो, अव्हां खे मूंखे मुआशरे में बदनाम कराईंदो, अव्हां खे मूंखे मुआशरे में मर्द जी बेइज़्ज़त कंदो उभो करे हलणा, फ़ख्र सां हलणा त मर्द आहियां, मुसलमान आहियां, मोमिन आहियां। पर अहिड़े इलाइक़े में जॾहिं मुसलमान सां इहो बेइज़ती वारो वाक़ियो थिए थो, गैर मुस्लिमनि जे साम्हूं बि कंधु झुकायो पियो हले। पुछां थो करे ॾे ख़बर, तो वारो मामिलो किथे पुॻो, फ़ैसिलो थियो या कोन थियो? ही मुसलमाननि जा हालात आहिनि, ही मुसलमाननि जे औलाद जी तरबियत आहे। अल्लाहु अकबर कबीरा। अचो मुंहिंजे अमड़ जे चोले ॾांहुं, सीनो खुलियो पियो आहे, कपिड़ा सोढ़ा, बिल्कुलु सन्हड़ा। अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम अॼु खां कई 100 साल पहिरियां इहा पेशन गोई कई हुई। कहिड़ी? हदीस शरीफ जो किताब सही मुस्लिम किताबुल अदब, बाबुन नसाइल आरियातिल कासियातिल माइलातिल मुमीलात। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, सिनफानी मिन अहलिन नार,
बा किस्म जा मानू जहन्नमी आइन लमारहुमा मु मोहम्मद करीम अलैहि सलाम उन्हनि खे ॾिठो तो कोने पर ये ईंदड़ दौर में ज़ाहिर थींदा। सुना हबीब उहे कहिड़ा माण्हू पाण करीम अलैहिस्सलाम जिन फरमायो कौमुन मअहुम सियातुन का अज़नाबिल बकर हिकड़ी कौम अहिड़ी हूंदी उन्हनि वटि जेके ये बर्छियूं हूंदियूं जेके छुरा हूंदा ढगन जे सिंगन जहिड़ा ठहियल हूंदा यज़रिबून बिहन्नास उन्हनि जे ज़रिए माण्हुनि खे मारींदा। समझण वारे जे लाइ इशारो काफ़ी आहे। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम ॿी ॻाल्हि कई सुना हबीब ॿियो क़िस्म कहिड़ो आहे पाण करीमन फरमायो वनिसाउन कासियातुन आरियातुन माइलातुन मुमीलात। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम फरमायो ॿियो क़िस्म औरतनि जो आहे अहिड़ो वक़्तु ईंदो जो कपिड़ा बि जिस्म ते हूंदा पर ईअं लॻंदो त ॼण जिस्म ते कपिड़ा आहिनि ई कोन कपड़े का उगाड़ियूं आहिनि बेलिबास आहिनि बेपर्दगी आहे। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम फरमायो माइलात छा करण वारियूं हूंदियूं माइल करण वारियूं हूंदियूं ॿियनि खे इशारा ॾियण वारियूं हूंदियूं। मुमीलात बे पासे बि पाण माइल थियण वारियूं हूंदियूं। मुंहिंजा बुज़ुर्गो मुसलमाननि जे तव्हां इन अमल ते थोरो तजियो करे ॾिसो छा या हदीस मुसलमाननि ते आहे कोन्हे। मुंहिंजी मां अमड़ई भेण मुंहिंजी घरवारी जे लिबास ते छा या हदीस आहे कोन्हे। कपिड़ो पातल हूंदो पर जिस्म पोइ बि नंगो हूंदो। असां वटि ॿ कैफ़ियतूं आहिनि या त कपिड़ो बिल्कुलु सन्हड़ो आहे रइनिम आहे या त जेकॾहिं कपिड़ो थुल्हो पातल आहे त मुंहिंजे अमड़ई भेण खे कपिड़ो सोढ़ो पातल आहे चोलो भी सोढ़ो पातल आहे तो सलवार भी सोढ़ी पातल आहे। अल्लाहु अकबर कबीरा ॻाल्हि पे कयमि त मर्दनि जी कांच जीअं तीअं हेठि थींदी पई वञे माप में मुंहिंजे अमड़ई भेण जी जेका सलवार आहे जीअं तीअं माप में मथे पई थिए। मुंहिंजे अमड़ई भेण जे लाइ इहो हुकुम आहे त पेर ज़ाहिर न थिए। असां मुसलमाननि जे माइरनि भेनरनि जो पेर ज़ाहिर मर्द जा पेर ढकिया पिया हन। अल्लाह जा बि फरमायो अहिड़ो ज़मानो ईंदो कपड़ा हूंदा जिस्म ते पोइ बि नंगियूं बेलिबास ऐं पोइ औरतूं ॿियनि खे पाण ॾांहुं सॾु करण वारियूं पाण ॿियनि ॾांहुं माइल थियण वारियूं। पोइ मुंहिंजा बुज़ुर्गो पंहिंजे घरनि जो थोरो नक्शो थो वठूं पंहिंजे घरनि जो थोरो जाइज़ो थो वठूं। सिर्फ़ु असां ॿाहिरि ॿियनि जे लाइ मर्द थियो वठूं पंहिंजे घरनि असां मुसलमाननि जे घरनि जी हालत छा आहे। शादी शुदा औरतूं बि कोई भी पंहिंजे घर वारे के छॾे ॿियनि सां तालुकात घर वारे के छॾे करे ॿियनि जे लाइ ज़ेबो तन करण मेकअप करण ॿिए जे लाइ बेपर्दगी जो इज़हार करण ही नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे उम्मतियाणी जो कम नथो थी सघे। ईमानदार ऐं गैरत वारी उम्मतियाणी जो कम नथो थी सघे। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारका हदीस शरीफ जे किताब मुस्नद अहमद जे अंदर हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन फरमाइनि था हदीस जो किताब मौजूद आहे। हदीस थोड़ी कड़ी अथव मदारी चओ त साईं असांखे ॾाढो घटि वटि ॻाल्हाए छॾियो। जेके एतराज़ हुजे हदीस में ॾेखारींदुसि ऐं हदीस में जेके जुमला इस्तेमाल थियल आहिनि उन्हनि जी माना जेके दुनिया वारनि माण्हुनि जेके लुग़तूं लिखियूं मूं न उन्हनि लुग़तनि में जेका हुननि माना लिखी आहे। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो सलासतुन क़द हर्रम अल्लाहु अलैहिमुल जन्नह टे माण्हू अहिड़ा आहिनि जिन्हनि जे मथां अल्लाह साईं जन्नत खे हराम करे छॾियो आहे। अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ा माण्हू अल मुदमिनुल ख़मर पहिरियों उहो माण्हू आहे बदबख्त ऐं मलून उहो माण्हू आहे जेको हमेशह पंहिंजी ज़िंदगी में शराब ठाहींदड़ खपाईंदड़ ऐं इस्तेमालु कंदड़। अल्लाह जा हबीब ॿियो कहिड़ो माण्हू आहे पाण करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल आक माउ पीउ जो नाफ़रमान आहे
घरवारी पंहिंजे मुड़ुस जी ना फरमाना, घरवारो पंहिंजे घरवारी जी ना फरमाना, धी पंहिंजे माउ पीउ जी ना फरमाना। अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम के किस्म जा केड़ा माण्हू आहिनि। पाण करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अद्दयूस। सहाबा अर्ज़ कनि था या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन दयूस मजा मुराद छा है? पाण करीमन फरमायो अल्लज़ी युकिरु फी अहलिहिल खुबस। ओ वो बेगैरत माण्हू आ जंहिंजे घर में गैर जा ताल्लुक हुजनि, जंहिंजे घर में बेहयाई हुजे, जंहिंजे घर में फहाशी हुजे, जंहिंजे घर में बेपर्दगी हुजे। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जे कानून जे खिलाफ कम थींदा हुजनि। ही माउ आ त न बि चुप करे वेठी आ, पीउ आ त न बि चुप करे वेठो आ, वॾो भाउ आ त न बि चुप करे वेठो आ, मुड़ुस आ त न बि चुप करे वेठो आ, घरवारी आ त न बि चुप करे वेठी आ, ॻोठ जो वॾेरो अमीर आ, ॻोठ में बेहयाई फहाशी बुराई हले पई त न बि ख़ामोश वेठो आ। अल्लाह जे हबीब फरमायो इहो टे क़िस्म जो माण्हू बेगैरत माण्हू आ। मुंहिंजा बुज़ुर्गो आहे असां में अल्लाहु अकबर। हाणे पंहिंजे घरनि जो असां सभु जा सभु जाइज़ो वठूं। ओ क़यामत वारे ॾींहुं नबी खे छा मुहारो ॾेखारींदासीं? नबी तुंहिंजा उम्मती हुयासीं, पर अॼु असांजे घर में ही हालत आहे। ऐं सवाल थींदा मतारी चओ त ईअं असां जान छॾाए हलिया वेंदासीं। हदीस शरीफ़ जो किताब सही बुखारी आहे, किताबुल इस्तिक़राज़ आहे। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस नंबर 2409 आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही। हे दुनिया वारो, अवाम जा हर हिकु माण्हू धनारा, हर हिकु माण्हू खां पंहिंजी रइयत जे बारे में, पंहिंजी ज़िमेदारी जे बारे में, पंहिंजी ड्यूटी जे बारे में सवाल कयो वेंदो। कॾहिं सवाल कयो वेंदो? क़यामत वारे ॾींहुं। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फल इमाम राइन व हुव मसऊलुन अन रइयतिही। जेकॾहिं इलाइक़ाई वॾेरो आहे, क़यामत वारे ॾींहुं रइयत जे बारे में सवाल थींदो। जेकॾहिं सूबाई वॾेरो आहे, क़यामत वारे ॾींहुं सूबे जे माण्हुनि जे मुतालिक़ हुकूकुल इबाद, हुकूकुल हिवानात मुताबिक़ सवाल थींदो। जेकॾहिं मुल्क जो बादशाह आहे, मुल्क जो इमाम आहे, उन खां बि क़यामत वारे ॾींहुं सवाल थींदो। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वरजुलु फी अहलिही रा व हुव मसऊलुन अन रइयतिही। जेकॾहिं मुड़ुस आहे, घरवारी ऐं औलाद जे बारे में क़यामत वारे ॾींहुं सवाल थींदो। जेकॾहिं घरवारी आहे, जेकॾहिं पीउ आहे त औलाद जे बारे में क़यामत वारे ॾींहुं सवाल थींदो। वल मरअतु फी बैति ज़ौजिहा राइयतुन व हिय मसऊलतुन अन रइयतिहा। क़यामत वारो ॾिहाड़ो थींदो। हा उहो ॾिहाड़ो आहे जंहिंजे बारे में रब्बुल आलमीन फरमायो या अय्युहन नास तक़ू रब्बकुम इन ज़लज़लत अस्साअति शैउन अज़ीम। 17 सिपारो आहे सूरतुल हज पहिरीं आयत आहे। ओ इंसानो उन ॾिहाड़े खां डिॼो, पंहिंजे रब खां डिॼी करे तयारी कयो। अल्लाह कहिड़ो ॾिहाड़ो आहे? इन ज़लज़लत अस्साअति शैउन अज़ीम। एॾे वॾे ज़लज़ले वारो ॾिहाड़ो हूंदो। अल्लाह ज़लज़ले जी कैफ़ियत छा हूंदी? अल्लाह ज़लज़ले जी हैयत छा हूंदी? अल्लाह माण्हुनि जी छा हालत हूंदी? यौम तरौनहा तज़ालु कुल्लु मुर्ज़िआ अम्मा अर्ज़अहा व तज़ा कुल्लु ज़ाति हम्लिन हम्लहा व तरन्नास सुकारा व मा हुम बिसुकारा वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद। ओ मुसलमानो, अल्लाह जो कुरान पढ़ो। अल्लाह फरमाए तो अहिड़ो ॾिहाड़ो ख़तरनाक हूंदो, अहिड़ो ज़लज़ले वारो ॾिहाड़ो हूंदो, अहिड़ो तकलीफ़ दा ॾिहाड़ो हूंदो जो क़यामत वारे ॾींहुं ॿिया माण्हू त पंहिंजी जॻह ते, पर उहा अमड़ा जेका पंहिंजे बच्चे जे लाइ राति ॾींहुं जा सुख पिटाए करे बच्चे खे सुकून ॾींदी आहे। राति जो सियारे में पाण जाॻे करे पुटड़े खे, औलाद खे गरमाइश ॾींदी आहे। पाण अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो क़यामत वारे ॾींहुं जेकॾहिं अमड़ खे छाती सां खीर पीअंदड़ ॿार हूंदो, उहा बि उछले छॾींदी। जेकॾहिं हमल में ॿार हूंदो, दुनिया मां रुख़सत थी वई आहे, क़यामत वारे ॾींहुं उहो ॿार बि बेज़ारी मां ज़ाया करे भॼी वेंदी हले। अल्लाह सां अॻिते छा हूंदो? अहिड़ी माण्हुनि जी हालत हूंदी, अहिड़ा माण्हुनि जा कुल ख़ता थियल हूंदा, अहिड़ा माण्हू ख़ौफ़ज़दा हूंदा, अहिड़ा माण्हू परेशान हूंदा। अल्लाह साईं छा माण्हुनि जो नशो कयल हूंदो? रब्बुल आलमीन फरमाए थो ना वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद। लेकिन अल्लाह जो दर्दनाक अज़ाब हूंदो। ओ उनो ॾिहाड़ो
उन ॾियारे ते सवाल थींदा, नबी सगोरा बि बीठल हूंदा, वली सगोरा बि बीठल हूंदा, असाब सगोरा बि बीठल हूंदा, ओ कायनात जो इमाम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि बीठल हूंदो। किथे? हौज़ कौसर ते। ॿुधायो असां सवालनि जा जवाब ॾेई करे उते पशमानदगी हासिल कंदासीं, शर्मिंदगी हासिल थींदासीं, या हशाश बशाश चेहरनि सां पंहिंजे नबी ॾांहुं वधी करे पंहिंजे नबी जे मुबारक हथनि मां जा ओहे मुबारक हथड़ा दुनिया में लोटड़ो नंढड़ो खीर जो अचे, हिकिड़ी आंगुर उन खीर में लगे, कई सहाबा पी ढो करे छॾनि तॾहिं बि खीर न खुटे। ओ वो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लोटड़ो पानी जो अचे, 70 सहाबा उन्यारा पिया आहिनि, वुज़ू बि करणो आहे, जानवरनि खे बि ज़रूरत आहे, अल्लाह जा हबीब पानी थोरणो आहे, हिन मां तो वुज़ू पूरो कोन थींदो, पीअण त परे जी ॻाल्हि आहे। सुण हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम हथ विझे, अंगरनि मजा ईअं पानी निकरण शुरू थी वञे जीअं चश्मा वहनि था। ओ क़यामत वारे ॾींहुं आहे, उहो नबी सगोरो हौज़े कौसर ते बीठल हूंदो, ऐं हीअ उम्मती अॼु जा जेके तव्हांजा मुंहिंजा हफ़ाल आहिनि, जेके अवांजा मुंहिंजा कम आहिनि, अवांजा मुंहिंजा करतूत ऐं अमल आहिनि, ओ मुंहिंजा बुज़ुर्गो, मुंहिंजी मोहतरमा अमड़ई भेण, छा असां इन मुहांडे सां अल्लाह जे रसूल वटि हलंदासीं त अल्लाह जा रसूल असांखे हौज़े कौसर प्यार? न न। हदीस शरीफ़ जो किताब सही बुखारी जे अंदर क़यामत वारो ॾियारो थींदो, रसूल करीम सॾु कंदो, उम्मती उम्मती उम्मती, मर्दा त न बि मुंहिंजो उम्मती आहे हलियो अचे, औरता त न मुंहिंजी उम्मती अणिया हली अचे। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर फरमायो, माण्हू पीअंदा वेंदा, मर्द हूंदा त न बि हौज़े कौसर पीअंदा वेंदा, औरतूं बि पीअंदो वेंदो, तव्हांजो हिकिड़ो टोलो ईंदो हूंदो मुंहिंजो उम्मती, पर जना मुंहिंजे वेझो पुॼंदो, विच में अल्लाह जे तरफ़ां दीवार अची वेंदी हली, पर्दो अची वेंदो हलियो, अल्लाहु अकबर कबीरा। सुणो हबीब उते रड़ करे चवंदो, या अल्लाह मुंहिंजा उम्मती आहिनि, मुंहिंजो उम्मतियूं आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, मुंहिंजा हबीब न न, मुंहिंजा हबीब न न, तू जना दुनिया छॾे वई हलियो, ही उहे बदबख्त मर्द अथई, उहे बदबख्त औरतूं अथई जिन तुंहिंजे मथां कलमो त पढ़ियो, पर तुंहिंजे वञण खां बाद में दीन बिगाड़े छॾियो। हीअ असां मुसलमाननि जो इहो दीन आहे? अल्लाहु अकबर कबीरा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मर्द खां पंहिंजी घरवारी पंहिंजे औलाद जे मुतलिक़ सवाल थींदो, घरवारी खां पंहिंजे मुड़ुस मुताबिक़ सवाल थींदो। छो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं मुड़ुस ॿाहिरि वेंदो आहे, कोई जेका घरवारी आहे इहा उनजे घर जी, उनजे माल जी, उनजी इज़त जी मुहाफ़िज़ आहे, चौकीदार आहे, निगाहबान आहे। उहा केॾी न वॾी बदबख्त औरत हूंदी जेका मुड़ुस जी गैर मौजूदगी में, गैर मौजूदगी परे जी ॻाल्हि आहे, मुड़ुस घर में मौजूद आहे, उनजे बावजूद बि गैर सां फ़ोननि ते राबता, उनजे बावजूद बि चिठियुनि जा सलामनि जा ज़रिया वास्ता ताल्लुकात हलनि पिया। पीउ खे ख़बर, अमड़ खे ख़बर, भेणनि खे ख़बर, मुड़ुस खे ख़बर, ख़ामोश, वध में वधि छा करिणो आहे, तूं पंहिंजे घर हली वञ। मुसलमानों, पंहिंजे घर हली वञण सां कमु कोन हलंदो, संजीदगी इख्तियार कयो। जेकॾहिं मुड़ुस खे ख़बर आहे पीउ सां, पंहिंजी ससु सां वञी करे मशवरो करे त मुंहिंजी घरवारी तुंहिंजी न्याणी जो ई कमु आहे, उनखे सुधारे माण्हू, ईअं न जो ॻाल्हियूं फाटंदे फाटंदे ॿाहिरि मुआशिरे में पहुचनि ऐं पोइ माण्हू ख़्वारी जो, ज़िल्लत जो सबबु बणिजी वञे। हलियो मुसलमानों, इहो ईमान वारे खे ज़ैब कोन थो। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन छा फरमायो, अॼु असां ॿाहिरि मुआशिरे में घरी मामलात जे करे परेशान हूंदा आहियूं, माण्हुनि जे साम्हूं कंध खणी ॾियण जहिड़ा न हूंदा आहियूं। आख़िर छो? हालांकि रब साईं मर्द खे वॾो मक़ाम ॾिनो आहे, पंहिंजो सिपारो आहे, सूरत निसा फरमाए, अर्रिजालु क़व्वामूना अलन निसा बाज़ुहुम अला बाज़। रब्बुल आलमीन फरमाए थो, मर्दन के मो औरतन ते फोकियत ॾिनी आहे, फज़ीलत ॾिनी आहे, अज़मत ॾिनी आहे, इज़त ॾिनी आहे। पर इहो मर्द अॼु मुसलमान आहे, मोमिन आहे, उनजे बावजूद भी औरत जे साम्हूं मोहताज आहे। अल्लाह से मर्द जो केॾो मक़ाम रखियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस मुबारका, हदीस शरीफ जे किताब मुस्तदरिक हाकिम जे अंदर नबी सगोरे अलैहिस्सलातु वस्सलाम जिन छा फरमायो, बाबाने मुअज्जलाने उकूबतहुमा फि दुनिया,
अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर फरमायो ब गुनाह अहिड़ा आहिनि जिन्हनि जी इंसान के दुनिया में रिजल्ट मिलंदी आहे, आखिरत में त अञा वॾी तबाही, पर दुनिया में ही उन जो नतीजो ॾिसंदो आहे। उन खां अलावा ॿिया गुनाह रब साईं पर्दो बि रखंदो आहे, रब्बुल आलमीन सुधरण जो मौक़ो बि ॾींदो आहे। पर जेकॾहिं को इंसान उहे ॿ गुनाह करे थो, अल्लाह रब्बुल आलमीन उन ते पर्दो न रखंदो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन सुधरण जे लाइ तौफ़ीक़ न ॾींदो आहे, सुधरण जे लाइ वक़्तु न ॾींदो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर खां पुछा कयूं, अल्लाह जा हबीब कहिड़ा ॿ अमल? पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल गयो वल उकूक, हिकिड़ी सरकशी दीन इस्लाम का किनारा कश, अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े माण्हू खे दुनिया में ज़लील कंदो आहे। ऐं ॿियो उकूक, वालिदैन जे नाफ़रमान खोड़ पंहिंजे अखियुनि सां ॾिठा, अवां बि ॾिठा हूंदा, धिका खाईंदे पीउ बि ज़िंदा आहे, पुट बि ज़िंदा आहे, पीउ पुट खे ॾिसण बर्दाश्त नथो करे, तूं जेकॾहिं हिते वेठो आहे त आऊं उथी हलियो वञा, जेकॾहिं न त पोइ तूं हितां उथी हलियो वञ। मुंहिंजा बुज़ुर्गो, इन खां वधीक का ज़िल्लत हूंदी, इन खां वधीक का बेइज़्ज़ती हूंदी? क़यामत वारे ॾींहुं असां मुसलमान मोमिन जेके हूंदासीं, रब छा फरमायो, यौम तबयद्दु वजूहु व तस्वद्दु वजूह फअम्मल लज़ीना स्वद्दत वजूहुहुम अकफरतुम बाद ईमानिकुम फज़ूक़ुल अज़ाब बिमा कुंतुम तकफुरून। अल्लाह जो कुरान आहे, चौथों सिपारो आहे, सूरतुल आल इमरान आहे। फरमाए क़यामत वारे ॾींहुं कुझु अहिड़ा माण्हू हूंदा जेके हशाश बशाश बीठा हूंदा, ख़ुशनुमा बीठा हूंदा, तरोताज़ा बीठा हूंदा, वॾी ख़ुशी राहत सुकून इत्मीनान में अल्लाह जी रज़ा में बीठल हूंदा। कुझु अहिड़ा चेहरा हूंदा जेके कारा हूंदा, परेशान हूंदा, ज़िल्लत में मुसलत थियल हूंदी, ज़िल्लत उन्हनि जे मथां। अल्लाह अकबर। अल्लाह साईं छो फरमाई, क़ुरान आयो, हदीस आयो, कलमो पढ़ियो, नबी के सब शे के तव्हां तस्लीम कयो। अकफरतुम बाद ईमानिकुम, मुसलमान मोमिन थियण जे बावजूद भी तव्हां अल्लाह रसूल जी शरीयत जी लज न रखी, उन जे हया न रखियो। अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया में भी जलील कयो, आखिरत में भी जलील कंदो। फरमाई वल हुकूक, नाफरमान हुजे, वालिदैन जो हुजे नाफरमान, मुड़स हुजे, घरवारी जो नाफरमान हुजे, घरवारी हुजे मुड़स जी नाफरमान हुजे, उस्ताद शागिर्द उस्ताद जी नाफरमान हुजे, सब जा सब अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर फरमायो दुनिया में ये जलील थियन था। खोड़ सारा मदरसन जा शागिर्द चंगा भला होशियार, स्पेशली पोजीशनों खणण वारा, टॉप ते पोजीशनों खणण वारा, मुआशरे में वॾी तारीफ़ भरिया, उन बावजूद भी असां अॼु ॾिसूं पिया ज़लील थियूं। हालांकि असांजी पंहिंजी क्लास फेलनि जा हाल, हल्के मां हल्को, जॾहिं मां जॾो को उन क्लास में को शागिर्द हो त आऊं हुयुसि। उन्हनि खे फ़ख्र, वॾाई, स्टाइल, उस्तादनि जी नाफरमानी, अल्लाह रब्बुल आलमीन जो कुरान प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में फरमान पढ़ण जे बावजूद भी सुधारो न, साॻी रट पढ़ी जंहिं महिल आलिम थी वेंदासीं हलिया न, जंहिं महिल तबलीग करणु शुरू थींदासीं पोइ सुधरंदासीं। मुंहिंजा बुज़ुर्गो यादि रखी छॾियो, दुनियावी लेवल ते तालीम हुजे या दीनी लेवल ते तालीम हुजे, को भी शागिर्द जॾहिं पहिरें ॾींहं खां वठी उस्ताद जे साम्हूं अचे थो, उन ॾींहं खां वठी करे उस्ताद जे पहिरें जुमिले निकिरंदड़ ज़बान मज़ा, उहो शागिर्द जेकॾहिं हया में न आयो, हया न रखी पंहिंजे उस्ताद जो, पंहिंजे तालीम जो, तालीमी इदारे जो, अॼु मुंहिंजा जुमिला यादि रखी छॾियो, उहो तालिब इल्म दुनियावी हुजे या दीनी हुजे, कॾहिं बि मंज़िल ते कोन ईंदो, कॾहिं बि मंज़िल मक़सूद हासिल नथो करे सघे, छो जो इहो पंहिंजे उस्ताद जो नाफ़रमान आहे। उस्ताद ख़ैर ख़वा हूंदो आहे, उस्ताद रहनुमा हूंदो आहे, उस्ताद प्यार करण वारो हूंदो आहे, ऐं उस्ताद खे अल्लाह जे क़ुरान ऐं शरीयत मुहम्मदिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रूहानी वालिद गिराम सां ताल्लुक़ ॾिनो आहे। जेको पंहिंजे असली पीउ जी इज़त न करे, असली अम्मड़ जी इज़त न करे, उहो उस्ताद जी इज़त कंदो ऐं पोइ वरी सुधरंदो? हरगिज़ न। मुंहिंजा बुज़ुर्गो, अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿ अमल अहिड़ा आहिनि जिन्हनि जे करे दुनिया में ई इंसान खे सज़ा मिलंदी आहे, दुनिया में ई इंसान खे अज़ाब मिलनि था, दुनिया में ई बेइज़्ज़ती नसीब थी वेंदी आहे। हली हदीस शरीफ़ जे किताब सही बुखारी जे अंदरि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन हदीस मुबारका अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम
जे साहबी फरमायो लान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे हबीब लानत कया, अल्लाह जे हबीब लानत कया कहते अल मुतशब्बिहीन मिनर रिजाल बिन निसा, ओवे बदबख्त मानू जिन्हनि खे अल्लाह से मर्द ठाहियो आहे पर उहे मानू औरतनि जा हुलिया अपनाइनि था, औरतनि जी मुशाबिहत कनि था। अल्लाह जा बि फरमायो अहिड़े मर्द ते मूं रसूल जी लानत आहे, ऐं जंहिं माण्हू जे मथां रसूल करीम लानत करे रब्बुल आलमीन फरमाए थो वमा आताकुमुर रसूल फखुदूहु वमा नहाकुम अन्हु फंतहु वत्तकुल्लाह इन्नल्लाह शदीदुल इकाब। रब जो कुरान आहे 28 सिपारो आहे सूरतुल हशरा रुकू नंबर 2 रब्बुल आलमीन फरमाए थो जेको मुंहिंजो रसूल तव्हांखे ॾे उनखे वठो, जेका रोके उनखां रुकजी वञो हलिया। जेकॾहिं न रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़बान मां अव्हां जे लाइ बददुआ जा जुमला निकिरी वञनि, लानत जा जुमला निकिरी वञनि, वत्तकुल्लाह इन्नल्लाह शदीदुल इकाब। जेको रसूल जो फ़ैसिलो अल्लाह टारींदो न आहे, वो अल्लाह जी बि माण्हू जे मथां लानत आहे। असां मर्द केतिरा आहियूं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कपिड़ा पाइण जो तरीक़ो ॿुधायो, पंहिंजो लिबास ठाहिण जो तरीक़ो ॿुधायो, सलवार भेजन खां मथे रखो, फज़ूल ख़र्च न करियो, उम्मती मर्द जीअं तीअं अॻिते हलो। साईं ॾाढ़ी मुबारक, अल्लाह जे रसूल फरमायो उन्हनि मर्दनि ते मुंहिंजी लानत आहे जेके मर्द थी करे औरताणा हुलिया अपनाइनि था। ऐं जहाल माण्हू वीचारा बेइल्म छा चवंदा आहिनि, साईं शादी कंदे न ख़बर पवंदई, माना के सॼो इल्ज़ाम घरवारी ते आहे, सॼो इल्ज़ाम मुंहिंजी अमड़ जी भेण ते आहे, त माना घरवारी ॾाढ़ी रखणु कोन थी ॾे, घरवारी ॾाढ़ी सां तव्हांखे चिड़े थी, तव्हां सां विड़े थी। साईं वॾी उमिरि जा थी साईं पोइ ख़ारिश थींदी आहे। ओ अल्लाह जा बानो, जॾहिं तव्हां नंढे हूंदे पंहिंजे शौक़ मां हिकिड़े सवाल जो मूंखे जवाबु ॾींदा हलो, अॼु ताईं कंहिं बि माण्हू मर्द सिज लथे खां पोइ ॾाढ़ी लाथी हुजे, सिज लथे खां पोइ वेहती तयारु थियो हुजे, कपिड़ा पाता हुजनि, छो मूंखे राति घर वञिणो आहे, मूंखे राति घर वञिणो आहे, अहिड़ो को माण्हू सुझे थो? सॼो ॾींहुं कमाए थका टुटा मिटी सां जिस्म भरियल हुजे न, तॾहिं बि राति जो खमीस लाहे ईअं सुम्ही रहंदासीं। साईं राति घरवारियुनि जी हूंदी आहे, ॿारहं पिनी सिनी किना कोझा बदबू जिस्म खयो अची पोइ बि घर में सुम्हियो था रहूं। मुंहिंजी अमड़ी भेण उते कान थी विड़े, उते चिड़े कान थी, चिड़े थी त ॾाढ़ी सां चिड़े थी त या कट। सभु मुसलमान सुबुह साण वेझी संहिंजी तयारु थींदा, सुबुह साण साईं ॾाढ़ियूं ॿाढ़ियूं ठाहे लाहे पप्पू थी करे ॿाहिरि निकिरंदा। ॿाहिरि छा घरवारी वेठी आहे, ॿाहिरि घर आहे, माना के असां तयारु तंबड़ा थी करे ॿाहिरि निकिरूं था, ॿाहिरियुनि खे वणो, ॿाहिरियां असांजा तालुक जुड़जनि। जॾहिं असां मर्दनि जा ॿाहिरि तालुक जुड़जनि था, पोइ असांजे घरनि जा गैरनि सां तालुक थींदा आहिनि, ऐं असां इहे ॾाढ़ियूं नौजवानी में कटींदा आहियूं। पोइ इहो मर्ज़ पोड़ाइप में लॻी वेंदो हलियो, पोइ बसि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हदीस मुबारक यकीनन सची आहे, ॿ शयूं इब्न आदम खे न छॾींदियूं आहिनि, हिकिड़ो माल जो हिर्स, ॿियो नौजवानी, पंहिंजो हुस्न इन माण्हू खे न छॾींदो आहे, इहो पोड़ो थी वेंदो हलियो। पोइ बि नबी जी सुन्नत जा जनाज़ा कढंदो पियो। साईं भला ठीकु आहे, तूं नौजवान हुई, घर वञण जहिड़ो हुई, ताक़त हुई, पोइ त असांजी चाची तोसां विड़ी आहे, असांजी माई भेण तोसां विड़ी आहे। साईं हाणे तूं पोड़ो थी वियो हुई, हाणे त घर वञण जे लाइक़ु कोन्हे, हाणे त छॾीस, पोइ बि असांखे हुस्न नथो छॾे। मुंहिंजा बुज़ुर्गो जॾहिं असां इहे तयारु तंबड़ा थी ॿाहिरि निकिरंदा आहियूं, छो असांजो हुस्न गैरनि खे वणे। वरी जदीद दौर ॾाढ़ी ठाहे तयारु करे पप्पू थी सेल्फी निकिरंदी। साईं सेल्फी तूं केॾां पियो मोकिली, सुबुह बि घर अची, मंझंदि बि घर अची, राति बि घर अची, सेल्फी केॾां पियो मोकिली व्हाट्सएप ते। हाणे लाइक पिया मिलनि, हाणे कमेंट पिया मिलनि, पोइ अॻियां मिसकाल अचनि थियूं रिश्ते जूं, पोइ दोस्ती तालुका जुड़नि था, पोइ तोहफ़ा ताइफ़ हदिया। मुंहिंजा बुज़ुर्गो मज़रत सां हीअ असांजो ईमान असांखे सबक़ कोन थो ॾे। पंहिंजे मुआशिरे खे असां जेतिरो पाक साफ़ कंदासीं, जेतिरे पंहिंजी इज़तनि खे महफ़ूज़ कंदासीं, एतिरे क़दुरु असांखे सुकून मिलंदो। जेकॾहिं असांजो इज़तूं महफ़ूज़ न हूंदियूं, राति जो बि परेशान हूंदासीं।
भले औलाद गहरी निंड में सुतल हुजे न, पी बि पोड़े पीउ खे धक लॻंदो, नौजवान औलाद सुतल आहे, वरी रात जो ज़र ज़र जागे करे जांच कंदो, अमड़ खे बि धक लॻंदो, नौजवान औलाद आहे। असांजे घरनि जी हालत छा, लोढ़ा इतरा जो माण्हू अच वञ सभु कुझु ॾिसनि पिया, भित एतिरी वॾी कोन्हे का, दरवाज़ा असांजा घरनि जा आहिनि ई कोन, कीअं थी राति जो माउ पीउ खे निंड अचे उन्हनि खां पुछा करियो। अल्लाह अकबर कबीरा, बुज़ुर्गो सम्झण जे लाइ इशारा काफ़ी। अल्लाह रब्बुल आलमीन सूरत नूर में आयत नंबर 26 खां वठी 32 ताणी पंहिंजे पूरे मुआशिरे जो नक्शो छिकियो आहे। जंहिंखे एतिराज़ हुजे, जंहिंखे ॻाल्हि सम्झ में न अचे, जंहिंखे चिड़ अचे, क़ुरान पढ़ी करे वञे पंहिंजो फ़ैसिलो कयो। अल्लाह फरमायो अल ख़बीसातु लिल ख़बीसीन, ख़बीस माण्हू, ज़ानी माण्हू, बदबख्त माण्हू, लोफर माण्हू, जेके बि ॿ नंबर माण्हू, मर्द हुजनि या औरतूं हुजनि, अल्लाह जो अहिड़ो कानून ठहियल आहे जो उन्हनि जा ई पाण में रिश्ता गॾाईंदो आहे। अॼु असां सोचींदा आहियूं, मुंहिंजी पंहिंजी रिज़ल्ट ॾिसो, टच मोबाइल पिया आहे, ॾाढी बि कूड़ियल आहे, मंशियात बि इस्तेमालु कयां, वॾे नंढे जी इज़त जो ख़्यालु कोन्हे, पराई न्याणी मूंखां महफ़ूज़ कोन्हे। हाणे हीअ थो चवे मूंखे उहा छोकिरी वठी ॾियो जेका नेक हुजे, उहा छोकिरी वठी ॾियो जेका नेक निमाज़ी हुजे, उहा छोकिरी वठी ॾियो जेका मुंहिंजो अदब करे, मुंहिंजो हया करे, जीअं आऊं चवां ईअं करे। मुंहिंजा बुज़ुर्गो कॾहिं बि कोन थींदो, छो जो अल्लाह जो फ़ैसिलो थियल आहे, जहिड़ा तव्हां हूंदव, चवंदा आहिनि जहिड़ी पोखणी तहिड़ी लुणणी हूंदी आहे, जहिड़ी पंहिंजी रिज़ल्ट हूंदी, जहिड़ी पंहिंजो हया हूंदो, जहिड़ो पंहिंजो अख़लाक हूंदो, जहिड़ो पंहिंजो किरदारु हूंदो, केॾा बि नौ चोटी जा ज़ोर लॻाए छॾियो, ज़ाहिरी तौर वॾेरे जी धी ज़रूर हूंदी, ज़ाहिरी तौर तव्हांखे नेक साले ज़रूर हूंदी, पर अल्लाह जो क़ुरान चए थो जेकॾहिं 2 नंबर मर्द आहे उनखे 2 नंबर न्याणी नसीब थींदी, नेक न्याणी कॾहिं बि नसीब कान थींदी। जेकॾहिं औरत आहे, नेक औरत आहे, ज़ाहिरी तौर उनजी जेका अख़लाक़ी रिज़ल्ट आहे उहा थोरी जॻह भली आहे, पर अंदरूनी तौर गैरनि सां ताल्लुकात, अंदरूनी तौर बेहयाई वारा कम, अल्लाह रब्बुल आलमीन कॾहिं बि अहिड़ी औरत खे नेक बाहया अख़लाक वारो ऐं नेक साले पाक दामन मर्द कॾहिं बि नसीब कोन कंदो। ही अल्लाह जो कानून आहे। मुंहिंजा बुज़ुर्गो अल्लाह फरमाए थो जेके पाक मर्द आहिनि उन्हनि जे लाइ पाक औरतूं मूं वटि कानून में ठहियल आहिनि, जेके पाक औरतूं आहिनि उन्हनि जे लाइ पाक मुड़ुस मूं रब वटि कानून में ठहियल आहिनि। पर जेको जहिड़ो हूंदो उनखे अॻियां अहिड़ो मर्द हूंदो त मुड़ुस अहिड़ो मिलंदो, औरत हूंदी त पोइ उनखे मुड़ुस अहिड़ो मिलंदो, मर्द हूंदो त अॻियां घरवारी अहिड़ी मिलंदी। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह ताला मूंखे अव्हांखे पंहिंजे घर जी, पंहिंजे मुआशिरे जी इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। क़ुरान हदीस पढ़ी करे अल्लाह रसूल ऐं उन्हनि जी शरीयत सां सचो थी रहण जी, बेहयाइनि बद अख़लाक़नि खां पंहिंजो पाण खे, पंहिंजे औलाद खे, पंहिंजे घरनि खे साफ़ पाक करण ऐं बचाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।